नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में बालिकार हवाया सारा सूरो इन बुलेटिन में मुसां साथ ॾींदी फराशा सबका पहिरीं का नज़र हेडलाइन ते। आज़ाद कश्मीर में बे मरहले जी चूंडुनि में भी नवाज़ लीग खे नवाज़ लीग 14 सीटूं खटे वरितियूं। पीपल्स पार्टी 5 सीटुनि ते कामयाब। हाजिरनि जी 12 सीटुनि मां 10 सीटुनि ते नवाज़ लीग उम्मीदवार सोभारा। LA 27 जे 196 पोलिंग स्टेशन ते चूंड मुलतवी कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां आज़ाद कश्मीर चूंडुनि में सरसी ते नवाज़ शरीफ ऐं कामयाब उम्मीदवारनि खे मुबारक। नवाज़ लीग आज़ाद कश्मीर ऐं सादी अक्सरियत हासिल करण जी दावा करे छॾी। नवाज़ लीग अॻवान राना सनाउल्ला चयो त 23 सीटियूं खटे नवाज़ लीग हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई आहे। नवाज़ शरीफ कश्मीर जे अवाम सां जेकी वाइदा कया आहिनि उहे पूरा कया वेंदा। राना सनाउल्ला जो चवणु हो त आज़ाद कश्मीर में चूंडूं आज़ाद ऐं शफ़ाफ नमूने थियूं आहिनि। पीपल्स पार्टी धांधली जा बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए रही आहे। मुज़फ़राबाद में पीपल्स पार्टी एक्शन कमेटी सां गॾिजी हंगामो करायो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त आज़ाद कश्मीर में पीपल्स पार्टी खे हाराइण साज़िश आहे। नवाज़ लीग इलेक्शन कमीशन जो गठजोड़ ज़ाहिर थी वियो। पीपल्स पार्टी मैदान खाली न छॾींदी। आख़िरी मरहले ताईं मुक़ाबलो कंदासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमन चयो आहे त 2024 वारी धांधली आज़ाद कश्मीर इलेक्शन में वर्जाई वई। वफ़ाक़ पंजाब में फॉरम 47 तहत ठाहियल हुकूमत जी हीअ 47+ कार्रवाई आहे। नवाज़ लीग वारनि रवायत बरक़रार रखंदे मिसाल क़ाइमु कयो। पंजाब जी इत्तलात वारी वज़ीर जी पंहिंजे ई हुकूमत जे वफ़ाक़ी करू वज़ीर मोहसिन नक़वीज़ मथां तनक़ीद। ओज़मा बुखारी चयो आहे त नवनि सूबनि जो बहस गैर संजीदा तरीक़े सां शुरू कयो वियो आहे। जेको सिस्टम मां फ़ाइदो वठी तरक़ी करे उन मंज़िल ते पहुतो आहे उहो चवे त सिस्टम नाकाम थी चुको आहे। मोहसिन नक़वी जे चवण ते उन मामले ते बहस लाइ केरु बि न वेहंदो। इन PCB ऐं घरू वज़ारत जो जेको हाल कयो आहे उहो साम्हूं आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ओज़मा बुखारी चयो त आज़ाद कश्मीर जे अवाम इंतिशार ऐं फ़साद जी सियासत खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी चवे थी त 2024 जी इलेक्शन में धांधली थी। जेकॾहिं हुकूमत जाली आहे त PP सदर खां इस्तीफ़ा छो नथी ॾियारी वञे। गवर्नर पंजाब खां गवर्नर हाउस मां सामान छो नथो खणायो वञे। गवर्नर सिंध मुल्क में नवां सूबा ठाहिण जी मुखालिफ़त करे छॾी। निहाल हाशमी चयो आहे त विरहाङो तमामु वणंदड़ लफ़्ज़ आहे। असां नथा चाहियूं त मुल्क वरजाए। अवाम जे वोटनि सां न पर आइनी तरीक़े सां गवर्नर मुक़ररु थियो आहे। कराची में ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध चयो त आइनी तौर ते कमु करे रहियो आहियां, आईंदा बि कंदो रहंदुसि। तनक़ीद बदिरां हिक ॿिए जे कम मां सिखणु घुरिजे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं ॿीहर शुरू थींदियूं। राब्ता ॻाल्हियुनि जी फ्रेमवर्क तहत थी रहिया आहिनि। अमरीकी सदर वधीक चयो आहे त हरमुज़ वारे लंगर जे हवाले सां मुआहिदा मौजूदु आहिनि। ईरान सां एटमी हथियारनि जे ख़ात्मे ते मुआहिदो थींदो। हू माण्हू मारणु नथो चाहे। संदसि तरजीह मुआहिदो करणु आहे। ईरानी परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीका सां फ़िलहाल का बि ॻाल्हि ॿोल न पई थिए। जेसीं ताईं अमरीकी अग्राही जारी रहंदी तेसिताईं सूरतहाल ईअं ई बरक़रार रहंदी। ईरान जे ॻाल्हियुनि वारे टीम जा समूरा मेंबर हिन वक़्तु ईरान में मौजूदु आहिनि। चीन चिकतान घटाइण में मदद जी कोशिश करे रहियो आहे। तेहरान में मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे ईरान परॾेही तर्जुमान चयो त ओमान सां ॻाल्हि ॿोल हरमज़ जे मामले ते थी रही आहे। ओमान सां हरमज़ में आर्ज़ी तौरु महफ़ूज़ रस्ते ते कमु थी रहियो आहे। हरमज़ खोलण लाइ रुॻो ओमान सां मुआहिदे ते पहुचणु काफ़ी न आहे।